अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सोप सीरियल ज़र ज़िंदगी कॾहिं हलंदो। काफ़ी दोस्तनि खे घणे में घणो इन ड्रामे जो इंतज़ारु आहे ऐं काफ़ी दोस्त पुछी रहिया आहिनि त हीउ ड्रामो ज़र ज़िंदगी कॾहिं हलंदो। दोस्तों उन्हनि दोस्तनि लाइ मां हीउ वीडियो ठाहे रहियो आहियां जिन दोस्तनि खे ख़बर न आहे। अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हीउ ज़र ज़िंदगी ड्रामो आख़िरकार कॾहिं हलंदो। पर दोस्तों हिकु असांजी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे निशान ते ज़रूरु क्लिक कजो। हलूं था पंहिंजे वीडियो तरफ़। फरज़ान मलिक खजूअ जी डायरेक्शन में हीउ ड्रामो ज़र ज़िंदगी रिकॉर्डिंग थी चुको आहे, जंहिंमें सीनियर अदाकार ऐं मशहूरु अदाकार कमु करे चुका आहिनि। साईं निसार शाह, असद कुरैशी साहब, आज़म मेंगल, मजू सतालाड़, इन खां अलावा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु करे चुका आहिनि। दोस्तों मूंखे ख़बर पई आहे त हीउ ड्रामो ज़र ज़िंदगी ईद खां ॿिए ॾींहं ते सिंध टीवीअ ते अची वेंदो। दोस्तों उमेद कयां थो त हीउ ड्रामो सभिनी ड्रामनि जा रिकॉर्ड टोड़ींदो ऐं तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तों हीउ ॾिसण न विसारिजो सिंध टीवीअ ते ईद खां ॿिए ॾींहं ते। दोस्तों अॼोको वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटीअ जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा।